मेरठ शहर में बदअमनी जो राज बरक़रार आहे। घर में धाड़ो लॻो आहे। नामालूम हथियारबंद 80 लाख रुपया रोक रक़म ऐं सोना ज़ेवर खणी विया। गुलशन गफ़ारी कॉलोनी में पहलवान खोसो जे घर में नामालूम हथियारबंदनि धाड़ो हयो। हथियारबंद सोन ज़ेवर ऐं रोक रक़म फुर करे फरार थी विया। वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मेहर शहर में बदअमनी जो राज बरक़रार। घर में धाड़ो। नामालूम हथियारबंद 80 लाख रुपया रोक रक़म ऐं सोना ज़ेवर खणी विया आहिनि। गुलशन गफ़ारी कॉलोनी में पहलवान खोसो जे घर में नामालूम हथियारबंदनि धाड़ो हयो। हथियारबंद सोना ज़ेवर ऐं रोक रक़म फुर करे फरार थी विया। वाक़े जो केस दाख़िल कयो वियो। मेरठ में बदअमनी जो राज बरक़रार आहे। घर मां धाड़ो लॻो आहे। नामालूम हथियारबंद 80 लाख रुपया रोक रक़म ऐं सोना ज़ेवर खणी विया आहिनि। गुलशन गफ़ारी कॉलोनी में पहलवान खोसो जे घर में नामालूम हथियारबंदनि धाड़ो हयो। हथियारबंद सोना ज़ेवर ऐं रोक रक़म फुर करे फरार थी विया। वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे।